एतरा कदम मुबारक का जे करे काजी अब्बास सरकार पाजे घोड़े ते चढ़े पुल नहीं वेंदा त साईं एतरो कदावर हो हेरे तवज्जो कर जॾहिं हज़रत काजी अब्बास घोड़े ते वेंदो त साईं जा कदम मुबारक ज़मीन ते लॻंदा। शीशे जी आजा बाजी भाई द मंजूर साहब भराए ना तोड़ो डाडिया सुभान अल्लाह चो गाजी अब्बास सरकार जॾहिं जो आयो त बीबी पाक सकीना फरमायो चाचा किदा तो पलीत है टे ॾींहं थी अनाज बैतन जो पानी बंद कयो। गाजी अब्बास तो चवे त मां इहे लफ़्ज़ ॿुधी न पियो सघां। फौरन हज़रत इमाम आली मकाम इमाम हुसैन अली आए ओ साहिब यदीद जो ख्याल है त पानी बंद कंदासीं अहल बैत तड़पी वेंदा। हिकिड़ो अर्ज़ कया पाण हुसैन पाक फरमाए चओ ओ साहिब अॼु त मूंखे इजाज़त ॾे रब जे इज्जत ऐं जलाल जो कसम अॼु काज़ी अब्बास खे इजाज़त हुसैन तू ॾे तलवार खणी उहे करतब ॾेखारींदुसि जो ॾाढो रसूलुल्लाह मदीने खां मूंखे बराबरि चवंदो हथ मथे करे सुभान अल्लाह चओ अॼु मूंखे इजाज़त ॾे त मां शदीदन खे ॾेखारियां त मौला अलीअ जे ताक़त बचन जी ताक़त छा थींदी आहे। हज़रत इमाम अली मकाम इमाम हुसैन फरमाए त इजाज़त न आहे। तारीख़ पढ़ी ॾिसो गाजी अब्बास सरकार हुसैन पाक जे कदम ते मूंखे इजाज़त ॾे त हे शहीदी सम्झनि था त हे मजबूर आहिनि। मां हिननि खे ॾेखारियां त असां मजबूर न आहियूं असां बहादुर आहियूं। थोरो वॾे आवाज़ सॼी जमात ने लफ़्ज़नि ते गौर कयो जॾहिं गाजी अब्बास पंहिंजी तलवार खणी हुसैन पाक खां इजाज़त वठी घोड़े ते पुल ॾेई वेठो रब जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम तारीख़ पढ़ी ॾिसो जॾहिं गाजी अब्बास पंहिंजे तलवार खे इहे ललकारियो त शदीदी पिया चवनि त तलवार थसिया बिजलीअ जा झटका कया। हथ मथे करे ॻाल्हायो एतिरी साईं जी तलवार मुबारक तेज़ीअ सां ललकारे रहिया। जेॾी महिल गाजी अब्बास सरकार घोड़े ते पुल ॾेई वेठो हेरे मरे ॾियारे जॾहिं गाजी अब्बास सरकार पुल ॾेई वेठो हीअ करे सट ॾेई घोड़े जे वागे खे त घोड़ा हल रब जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम त घोड़ो हले घोड़ो ई पियो जीअं अब्बास परवाज़ करे अब्बास गाजी अब्बास जो घोड़ो हीअ परवाज़ करे शदीद जे विच तारीख़ गवाहे त गाजी अब्बास शदीदन बीहे विच में जॾहिं पियो त शदीद में टाकोड़ा विझी छॾे के शदीदी हेले वठी भॻा के हेले भॻा पाण उते भी तकरीर कयो आहे को भली जो तमामो जेको गाजी अब्बास जे साम्हूं अचे हथ मथे करे ॻाल्हायो। गाजी अब्बास सरकार ऐलान कयो ओ मुरीदो गाजी अब्बास मौला अलीअ जो बच्चो आहे पुट सिर्फ इमाम हुसैन और गाजी अब्बास जी अमर मट तवज्जो आहे जेकॾहिं थकेलो त घर वञी सुबुह हली सुभान अल्लाह भी नथी निकिरे वधा पोइ जॾहिं गाजी अब्बास हेरे मरे तवज्जो कयो ओ दस्तगीर जो मुरीदो रब जे इज़्ज़त जलाल जो कसम त गाजी अब्बास
जा रास्ता पैदा करे छड़िया से मुस्तफा जा बच्चा मजबूर आहिन अज मां तव्हांखे ॿुधाए छॾियां जेकॾहिं शदीदन खे कड़ा हणाई तान तालीअ जे बचन खे कड़ा टोड़ाई हथ मथे करे ॻाल्हा काज़ी पाण फरमायो त जदीदन खे कड़ो हणण ईंदो आहे रस्तो पैदा करण ईंदो आहे असां मौला अलीअ जे बचन खे शदीद जो कड़ो टोड़ण ईंदो आहे हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां खां पुछां सॼी जमात हेॾे मोॾे निहारियो हिकिड़ो लफ़्ज़ पुछां तव्हां खां काज़ी अब्बास सरकार उन्हनि जा कड़ा टोड़ाए फ़ुरात नदीअ ते वञी पहुतो मां तो तव्हां खां पुछां पहुतो या न पहुतो अलाए कॾहिं ॻाल्हाईंदो पोइ ॻाल्हायो छो नथा या अल्लाह जेको ॾाढो दिल सां मोहबत इश्क सां पिरीअ जे बचन जे प्यार में ॻाल्हायो न त हुसैन जो दीदार कराजा काज़ी अब्बास पहुतो वॾे आवाज़ सां चओ हाणे हिकिड़ो लफ़्ज़ चवां जेकॾहिं अकुल ऐं इल्म वारो आहे उन जे लाइ नुक़्तो काफ़ी आहे वो छा चवंदा आहिनि अंग्रेज़ीअ में असां देश में त पढ़िया टाइम बेइतफ़ाक़ वक़्त कंहिंजो इंतज़ार न कंदो आहे हे नुक़्तो बि कंहिंजो इंतज़ार न कंदो तवजो सां ॿुधो काज़ी अब्बास सरकार जॾहिं फ़ुरात नदीअ ते पहुतो हेॾे तवजो 20,000 शदीद जो कड़ो 20,000 ओ मीरपुर माथेले वारो खुदा के हाज़ुर नाज़ुर करे तोहफ़े तो कर काज़ी अब्बास सरकार तलवार खड़ी करे उन्हनि शदीद जो कड़ो टोड़ियो इन जे करे त मत को समझे तालीअ जा बच्चा मजबूर आहिनि मां तव्हांखे ताक़त थो ॾेखारियां त 20,000 शदीद जी ताक़त हिक पासे काज़ी अब्बास जी ताक़त हिक पासे आहे मथे करे वॾे आवाज़ जी ताक़त हिक पासे अकेलो काज़ी अब्बास हिक पासे दिल डराई थी हाणे हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां खां पुछां मजबूर हुया मजबूर हो जा त कीअं वञा अमीर पर माथेले वारो दुनिया वारनि खे ॾेखारियई त असां जहिड़ो ताक़तवर ऐं बहादुर न त 20,000 फ़ौज जे अकेलो वञणु दिल खपंदी आहे पर तारीख़दाननि क़यामत ते लिखियो त 20,000 शदीद जी ताक़त हिक पासे मौला अलीअ जे बच्चे काज़ी अब्बास जी ताक़त हिक पासे हाणे इन ॻाल्हि खे यादि कयो फ़ुरात नदीअ ते पहुतो ॻाल्हाईंदो त ॻाल्हाईंदो न त कहिड़ो मथे न फ़ुरात नदीअ ते पहुतो हाणे हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे आॾो अर्ज़ु कयां एॾे मोॾे पोइ जेकॾहिं जेके पलीत था चवनि त अलीअ जा बच्चा मजबूर हुया अरे लांती पोइ जेकॾहिं मजबूर हुया त पोइ हज़रत काज़ी अब्बास फ़ुरात नदीअ ते पहुतो हाणे छा थी मजबूर हाणे त मजबूरी आई नबी तो पाणीअ जे करे मजबूर कयूं पोइ तुंहिंजी मर्ज़ी पर हज़रत काज़ी अब्बास फ़ुरात नदीअ ते पहुतो हाणे हिन सॼी जमात निहारियो जेको चवे थो त मौला अलीअ जा बच्चा पाणीअ जे लाइ तड़पिया पाणी न मिलियो सॼी जमात हिन निहारियो काज़ी अब्बास सरकार वञी फ़ुरात नदीअ मां पाणीअ जो टुक भरे तारीख़ पाणी ॾिसो बुक में पानी खड़ी
लफ्ज अर्ज कया थोड़ो हेरे तो बुक में पानी खड़ी तारीख पढ़ी सो पानी पीता ही न पानी या अल्लाह जो ॾाढा गाला रहमत सां चोलियूं भरे छॾा अॼु हुसैन जे प्यार में गाला पानी पीता ही न मजबूर हो तो पिए आनी पानी जे लाइ तड़पे पियो तो पानी पिए आनी हाणे करे वियो तड़पे हाणे करे वई मजबूरी सिर्फ पानी भरण जो मकसद इहो हो त मां आहियां त अलीअ जो बचो पर इमाम हसन हुसैन अम्मा सची खातून मां अॼु अहिड़ी गुलामी ॾियां त क़यामत ताईं हुसैनी सम्झनि त न महबूब जे बचनि जे गुलामीअ जो हक़दार हीअं ॾाढा रण करे वञे आवाज़ गाज़ी अब्बास सरकार बुक में पानी खाई पानी पानी असां ॻाल्हाई पानी असां ॻाल्हाई पानी मां तोखे पीअण न आयो पीअण न आयो मजबूर हुजे हा त पीए हा तड़पे हा त पीए हा पर पानी असां ॻाल्हाई पानी पीअण न आयो आहे गुलामीअ जो हक़ अदा करण आयो आहे त मुस्तफ़ा जे बचन जी नौकरी कीअं ॾिबी आहे हेॾे मोॾे ॾियारो कुरान पाक में लिखियल आहे असहाब कहफ जा वलीउल्लाह दक्यानूस ज़ालिम बादशाह जे करे कुरान में न हुजे केर बजे दक्यानूस ज़ालिम बादशाह जे करे उहे वली शहर छॾे ॿाहिरि निकिता उन्हनि जे कद कारो कुतो लॻो अल्लाह जे वलीअ चयोसि अरे कुता मोट त उन कुते चयो साईं मूंखे ख़बर आहे तव्हां उहे अल्लाह जा वली आहियो जंहिंसां लॻाईंदा हो निभाईंदा मां न मोटंदुसि साईं न मोटंदुसि उन अल्लाह जे कामिल वलीअ दिल ऐं दिमाग़ जो दरवाज़ो खोले वियो वञी करे सिधो गार में सुम्ही पिया जॾहिं सुम्ही जो पिया 309 साल उन गार में सुम्ही पिया न उन्हनि खाधो न उन्हनि मीर पर माथे वारो न उन्हनि पीतो न उन्हनि जे जिस्म में कमी आई न उन्हनि जे हुस्न में कमी आई हथ मथे करे वॾे आवाज़ न उन्हनि जे जिस्म में कमी आई न उन्हनि जे हुस्न में कमी आई मां त तव्हां खां थो पुछां ओ मीर पर माथे वारो इहो त वलीअ जो कमाल आहे इहा विलायत औलादीअ जे तरह तो मिलंदी आहे हथ मथे करे ॻाल्हि पहुंचे करे असाबे का वजह वलीउल्लाह जे कट कारो कुत्तो लॻो हेॾे मोॾे निहारियो उन्हनि जे दीदार में कारो कुत्तो वेठो उन कुत्ते भी 309 साल वलीअ जे दीदार में वेठो रहियो न उन खाधो न पीतो न उनखे बुख लॻी न उनखे उञ लॻी तोरो वॾे आवाज़ फुरात नदीअ ते गाज़ी अब्बास सरकार घोड़े जे बाग खां वरितो घोड़ा तो कहिड़ो ॾोह कयो ठीक आहे जदीद न पाड़ी वसा जे लाइ चयो आहे ताल भाई जो पाड़ी बंदि कयो पर उन्हनि खे ताक़त ॾेखारीसीं पहलवानी पर हाणे जेकॾहिं फुरात नदीअ ते पहुता हूं त तोखे बि एतिरनि ॾींहंनि जी उञ अॼु मां गाज़ी अब्बास तोखे हिन जे करे सट ॾियां तो फुरात नदीअ तो पाणी पी तारीख़ खोले ॾिसो
हिकिड़ो लफ़्ज़ इशारो अर्ज़ कयो तारीख़ खोले ॾिसो गाज़ी अब्बास जे दीदार में जेको जानवर खोड़ो उन भी पानी न पींदो हथ मथे करे ॻाल्हा मातो तव्हां को पुछा मीर पर माथे ले वारो जेको गाज़ी अब्बास जे दीदार में जानवर खोड़ो हुजे उनखे भी एतिरो अदब हया हुजे शदीद खे अलबत जी ख़बर न आहे त पंहिंजे मुक़दर खे ख़बर आहे गाज़ी अब्बास जे घोड़े भी पानी न पींदो साबित थियो त माली पाक जे बचन गाज़ी अब्बास दुनिया भर खे ॾेखारियो त मजबूर न आहियो ताक़तवर फुरात नदीअ ते पुॼी ॾेखारियोसीं पर हेड़े मोड़े ॾेखारियो हज़रत गाज़ी अब्बास सरकार फरमाइनि था त इहो सौदो असां वटि दुनिया भर क़यामत ताईं लिखंदा तारीख़ त पाणीअ जी तलब भी न हुई पर गुलामीअ जो हक़ था इहे कबो इहो असां वटि सौदो ताकि मां जॾहिं मश्क पाणीअ जी खणी हलियुसि त शदीदन वटि इहो सौदो हो उन्हनि चयो त अलबत जे खीमनि ॾे पाणी थो वञे इहे बरसात वांगुरु तीर तलवारूं हणायो हणो त जीअं अलबत जे खीमनि ॾे पाणी न वञे गाज़ी अब्बास सरकार फरमाइनि था त तलवार हीअ हिकिड़े पलीत ढका जो खणी कढाई त साईअ जो बाज़ू कटे विधाई जेकॾहिं सुई लॻंदी आहे त बि ईज़ा थींदो आहे गोश्त जो टुकड़ो कटबो आहे त बि ईज़ा थींदो आहे वाह गाज़ी अब्बास तुंहिंजे मोहब्बत ऐं इश्क तो क़ुर्बान वञा बाज़ू कटजी पियो किरियो वराए में हिन हथ में खणी मश्क पाणीअ जी वरी घोड़े खे टोड़ाई थोरो वॾे आवाज़ वरी पलीत में वार कयो ढका जो खणी तलवार जो थको कढाई ॿियो बाज़ू वञी हेठि किरियो साईं उन मश्क खे पाणीअ वारीअ खे वात में चक में खयो खड़ी करे गुलामीअ जो हक़ था ॾींदे जेॾी महिल हलियो हिकिड़े पलीत ढका जो खणी तीर कढायो मश्क जे आरो पार थी वियो मश्क में पाणी हारजी वियो गाज़ी अब्बास खे जॾहिं सीने में तीर लॻा पाण घोड़े तो हेठि कीमन जे वेझो पाण हक़ न फरमायो और राबर हुसैन हजरत गाज़ी अब्बास जो आवाज ॾियणो हजरत इमाम हुसैन पाक फरमायो जी अदा जी थोड़ा तो आयो हजरत इमाम अली मकाम जॾहिं कीमन में ॿाहिरि निकितो छा ॾिसे त गाज़ी अब्बास सरकार हेठि पिया अची करे पंहिंजे हंज में विहारियो गाज़ी अब्बास सरकार निहारे करे अर्ज़ कयो त रहबर हुसैन अॼु त तोखे तकलीफ़ न ॾियां पर यज़ीद पलीतन मूंखे ॾाढा धक या बाज़ू कटे छॾिया अथऊं मुंहिंजे हिन अखिड़ियुनि में रत बची वई आहे मुंहिंजे अखिड़ियुनि मां रत उघो त आख़िरी दीदारी त तो रहबर जो करे छॾिया थोरो वॾे आवाज़ हजरत इमाम अली मकाम फरमायो त गाज़ी अब्बास मूंखे करबला जे मैदान में भाउ सॾण वारो कोई न आहे हिकिड़ो दफ़ो त भाउ करे सघंदा रब जे इज़त ऐं जलाल जो कसम आहे त गाज़ी अब्बास जे अखिड़ियुनि मां नीर वही आया साईं मां बानीअ जो ॿारु आहियां रुगो अमड़ मटा अदबाई मोहब्बत ॾिसो साईं मां गाज़ी अब्बास बानीअ जो ॿारु आहियां मां तो रहबर हुसैन खे कीअं भाउ करे सघंदा हजरत इमाम हुसैन पाक हीअ अखिड़ियुनि मुबारकनि मां हीअ जो रतो की हीअ जो पहिरीं नज़र हुसैन जे चेहरे ते पयसि तारीख़ खोले ॾिसो त गाज़ी अब्बास जे शहादत जो टाइम अची चुको हो पर जॾहिं दीदार हुसैन कयई त पाण खिली ॾिनी करण वॾे आवाज़ बस हेॾो मुर्गड़ हो हेॾो दीदार हो बस दीदार कंदो वियो हेॾो त परवाज़ थी वियो
नबूवत इनके घर की है, अदालत इनके घर की है, शहनशाही इनके घर की है, शहादत इनके घर की है। ओ मुसलमानों, गुनहगारों, न घबराओ, अदालत इनके घर की है। बुरू को बख्शवा लेना आदत इनके घर की है। थोरो वॾे आवाज़ जेके चवनि था त पाणीअ जे लाइ तड़पिया। मां तो तव्हां खां पुछां, जॾहिं शिमर लांती ठका जो खड़ी तलवार कढाई इमाम हुसैन पाक जो सिर मुबारक धड़ खां जुदा करे छॾियो। लफ्ज़ चवंदे हया थो अचे। उन कुते हज़रत इमाम अली मक़ाम जे ज़ुल्फ़नि खां वठी सिर खे नेज़े ते आंदई। जेकॾहिं नेज़े ते आणे नेज़े खे खयई, अॻिते हलियो। हेरे तवज्जो, हज़रत इमाम अली मक़ाम हज़रत इमाम हुसैन जे लाइ ऐलान कयो, ढोल वॼायो। उन वक़्तु ई को लाउड न हुया, ढोल वॼायो वियो। ढोल तो शोर थींदो आहे, माण्हू गॾु थींदा। जेॾी महिल ढोल वॼायो, उन्हनि ऐलान वठी कया, माण्हू जो गॾु थिया। चयो त हुसैन हाराए वियो, शदीद खटे वियो। हुसैन हाराए वियो, शदीद खटे वियो। त हुसैन पाक पंहिंजे नेज़े ते रही अल्लाह जो क़ुरान शुरू करे ॾिनई। ऐलान कयई त मुरीदो, अॼु बि यज़ीदी हेठि हुसैन जो सिर मथे आहे। हथ मथे करे सुभान अल्लाह।